ईरान सां ॻाल्हियुनि में अॻभराई थी आहे। रूस ते वधीक पाबंदियूं लॻाइण ते गौर करे रहिया आहियूं। रूसी सदर प्यूटन माण्हुनि खे मारे रहियो आहे, जंहिं करे असां अहिड़े रवैये सां ख़ुशि न आहियूं। यूरोपीय यूनियन जी दरख़्वास्त ते टैरिफ खे 9 जुलाई ताईं वधायो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयानु। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में गर्मी जी लहर बरक़रार। शाम ऐं राति जो गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, ख़ैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद, पोठोहार ऐं उत्तर ऐं ॾखण ओभर बलोचिस्तान में तेज़ हवाउनि सां गॾु मींहुं पवंदो। उन दौरान कुझु हंधनि ते तेज़ मींहुं ऐं ॻड़ा पइजी सघनि था। इसराइल जो गाज़ा में स्कूल ते हवाई हमलो, 25 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। इसराइल जे गाज़ा में फ़हमी अल जरजावी स्कूल ते बमबारी, 25 फ़लस्तीनी शहीद। गाज़ा त्यारियुनि जो आलमी बिरादरी खां इसराइली जंगी लोहनि खे रोकण जो मुतालबो। टंडे मस्ती भरिसां 2 ॾींहं अॻु थियल खूनी झेड़े जो केस दाख़िल। मक़तूलनि जे चाचे मोहम्मद मूसा कलेरी जी फरियाद ते 20 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। झेड़े में मार्च वियल सजाद कलेरी, गदा हुसैन ऐं ज़ख़्मी इज़ार कलेरी जो केस दाख़िल। ड्रिब मेहर शाह वटे उॼण ऐं कलेरी धुर में झेड़ो थियो हो।